मेहर समाजी तंज़ीम बस्ती पारां सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां एल टॉप प्रोग्राम तहत तालीम बालगान लाइ शुरू कंदड़ सेंटर जे शागिर्दनि पारां पहिरीं बेंच जे शागिर्दनि पारां कोर्स मुकमल करण ते सर्टिफिकेट विरहाइण वारी तक़रीब मेहर भरिसां डिग्री कॉलेज काज़ी आरिफ में कोठाई वई। तक़रीब में पीपी जे अॻूणे MNA सिंध काउंसिल जे मेंबर इमरान ज़फ़र लगारी पीर ऑफ मेहर सैयद मोहम्मद शाह पीपी अॻवान ऐं मसवा सिंध जो सदर काज़ी वाजिद महसर सिंध एजुकेशन फाउंडेशन जे प्रोग्राम ऑफिसर मंज़ूर अली सोलंकी ॿिया शरीक थिया। तक़रीब खे ख़िताब कंदे पीपी जे अॻूणे MNA ऐं सिंध काउंसिल जे मेंबर इमरान ज़फ़र लगारी चयो त पीपी जी कोशिशुनि जे करे सिंध जी तालीम हिन वक़्तु बहितर आहे। पीपी सिंध में तालीमी नवां ख़्याल मुतारिफ़ कराया। इन मौक़े ते स्कूल शागिर्दनि पारां ख़ाके टेबलोज़ हमद नात पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।